अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, लाड़काणे मां अवां खे अफ़सोसनाक ख़बर शेयर कयूं त ज़रदारी भुट्टे जे शहर लाड़काणे खे मुकमल चोरनि ऐं धाड़ेलनि ऐं डाकुनि जे हवाले करे छॾियो आहे। पुलिस शहरनि खे अमन ॾियण में मुकमल नाकाम आई आहे। लाड़काणा शहर में रोज़ चोरी ऐं घर में दाख़िल थी फुर ऐं धाड़ा मामूल बणिजी विया आहिनि। शहरी इंतिहाई ख़ौफ़ वारी हालत में ज़िंदगी गुज़ारण लॻा आहिनि। लाड़काणे जे वली थाणे जे हद सिटी स्कूल लॻ शेख ज़ैद कॉलोनी रोड तां नामालूम हथियार बंदन शहर जे वापारी अली गुल पंवर खां हुंडा सीडी मोटरसाइकिल 2025 मॉडल 50,000 रोक रक़म में ॿियो सामान फुर करे आसानी सां फ़रार थी विया आहिनि, जॾहिं त हिन वक़्त ताईं पुलिस कख भञी बीणो नाहे कयो। पुलिस ॾोहनि ते ख़ामोश तमाशाई बणी बीठी आहे। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मुतासिर वापारी अली गुल पंवर। जी अली गुल, छा तफ़सीलात आहिनि वाक़े जा? वायदा 2025 मोटरसाइकिल हुंडा जी या कल सुबुह 8:45 ते न फुर कई आहे। कल सुबुह कहिड़ी जॻह तां? बाबा या सिटी स्कूल लॻ शेख ज़ैद कॉलोनी रोड। घणा हथियार बंद आहे, छा हुयो? 3 ॼणा मोटरसाइकिल ते, मां वञा पोइ मुंहिंजे पोयों अचे आया, आॾो अॻु अथऊं। 2 ॼणनि खे पिस्टल आहे, 2 ॼणा रही चैम्बर करे रखियऊं अचे। मां मोटरसाइकिल जी चाबी ॾिनी, मां मोबाइल बि कसियऊं मूंखां ऐं जेको आहे खीसे में हथो हणी पैसा कढियऊं। हिन में शनाजी कार्ड हो, ATM कार्ड आहे, ॿियो टियों सभु कढी उहे माना हुननि पंहिंजी जेकड़े खूह में आया। कैश घणी? कैश 41,500 रुपया। अच्छा, तव्हां अकेला हुयो? मां अकेलो हुआ। अच्छा, पोइ थाणे ते भाउ उन टाइम फोन कईसीं, SHO पाण आयो, वॾो मुंशी आयो, ॿियो टियों जॻह वारदात ते पता अचे। कहिड़ो थाणे जी अदा? वली थाणो बाबा। थाणो वली। ठीक, वली थाणो। सही। का हिन वक़्त ताईं कार्रवाई? अॻिते कार्रवाई बस इहो SHO ॾे वियासीं, हुन जो जांच में लॻा पियाऊं। ॾींहुं वधो असांखे छॾ। अच्छा, हा, जांच में लॻा पियाऊं। ठीक आहे। पोइ हिन वक़्त तव्हांजो पुलिस खां छा मुतालबो आहे? पुलिस सां इहो मुतालबो आहे SP सां DIG सां असां हकुन साहब कयो वञे, महिरबानी कई वञे। असां हिकिड़ो कारोबारी माण्हू शहर में हिकिड़ो माना महफ़ूज़ न आहियूं न, त महफ़ूज़ त न आहियूं न जो कमु आहे। हिते जेको आहे शहर में ॿी छा सूरत हाल आहे चोरीअ जी वारदातूं लाड़काणे में? छो सूरत हाल तमामु ख़राब आहे। उन राति ते ई वरी वंटू भाई हिते ई न शेख ज़ैद कॉलोनी मां खसे आहे। अच्छा, ॿी सूरत हाल ॾाढी तमामु ख़राब आहे। शहर मां जाथा ॿुध, काथा मोटरसाइकिल आहे, काथे घर में टपी था पवनि, काथे कीअं इहा वारदात थी हले। माना स्ट्रीट क्राइम भी पानी जगह ते आहे, पर घर में भी अंदर माना दाख़िल थी। हा, घर में दाख़िल थी, उन मां लुट मार लॻी पई आहे। शहर में वॾी माना महफ़ूज़ न आहे कोई माण्हू। लाड़काणो शहर आहे, माना भुट्टे साहब जो शहर आहे ऐं पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे। सही ॻाल्हि आहे भाई, इहा ई ॻाल्हि आहे। ठीक है। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।